उस्ताद मोहम्मद अचण जो मक़सदु हुयो पंहिंजी बिरादरी सां ऐं प्लस असांजो इहो हुयो त असां असलम ख़ान जे हक़ में अदालत खे हथु खणाईंदासीं, छोकी असांजो फैमिली हाजी शबीर ख़ान हुजे पर इन्हनि जे मोब अली ख़ान मरहूम खां वठी असांजो उन्हनि सां रस्तो आहे। असांजो अहिड़ो ई रस्तो जमाली ख़ानदान सां बि आहे। असां हिननि जे पर्सनल मैटर्स में जेको पाण में आहे सियासत आहे, सियासत करण जो अमन सभिनि खे हक़ आहे। हिकिड़ो सियासी फ़ैसिलो आहे, हू असां वटि अवल पहुतो। असां रैस खे घुरायोसीं, राज पंहिंजे खे घुरायोसीं। शायदि सियासत में कुझु ॾिबो आहे, कुझु वठिबो आहे। पोइ उहो तरीक़े सां असां किथे कुझु ॾिनो हूंदो त कंहिं हंध ते असां वरी उन्हनि खां कुझु वॾो बि आहे। इन करे आया आहियूं, महिरबानी कई आहे, उन्हनि हथु खयो आहे, हथु बि खयो आहे, मदद बि कंदासीं। इंशाल्लाह अलाह कंदो असलम ख़ान कटंदो। ॿुधायुमि तव्हां सां त मुंहिंजो हिननि सां भाई पी बिरादरी अॿे ॾाॾे जो रस्तो आहे। मुंहिंजो अहिड़ो ई रस्तो जमालिन साहबान सां बि आहे। इहा ॻाल्हि भला तव्हां मीडिया ई चओ था त चांडियन साहबान जी बहितर पोज़ीशन हुई, पर मां अॻुण तव्हांखे ॻाल्हियुनि में चयो त असां हथु खयो आहे कंहिं भाई पी, कंहिं बिरादरी, कंहिं दोस्त खे ॾिसी कंहिंखे आहे के मान ॾिबो आहे। असांजो दरवाज़ो, तव्हां बलूचिस्तान वारा आहे, असांजो दरवाज़ो सॾिबो आहे गैबी जो दर। असांजे दर ते जेको ईंदो इंशाल्लाह हुनखे नाउमीद कोन कंदासीं। मुंहिंजो इहो ई अर्ज़ु आहे। मां आयो असलम ख़ान लाइ आहियां, विहारण हुनखे आहियां त क़ौम खे बि इहो ई अर्ज़ु कंदुसि, बसि मां असलम न बीठो आहे, मां बीठो आहियां। जे मूं में असलम में को फ़र्क़ु ॾिसंदा त पोइ बि ॻाल्हि आहे।